शहर जे शाही बाज़ार जेका आहे मुकमल तौर ते बुॾी वई आहे। शाही बाज़ार में 5 फुटनि ताईं पाणी बीहजी वियो आहे ऐं जॾहिं त नाज़रीन हिन वक़्तु पाणी घरनि ॾांहुं दाख़िल थियणु लॻो आहे। अपडेट सूरत हाल मालूम कयूं था। असां सां लाइन ते मौजूदु आहे ठटो मां KTN न्यूज़ जो रिपोर्टर महबूब विरोही। जी महबूब, इन हवाले सां अपडेट कजो, छा इंतज़ामिया पारां इन्हनि इलाइक़नि जो को दौरो कयो वियो आहे, के इंतज़ाम कया विया आहिनि? जी ठटे शहर में बरपासे वारनि इलाइक़नि में 4 कलाकनि खां मुसलसल शदीद बरसात वारी सूरत जारी रही आहे, जंहिंजे नतीजे में ठटे शहर में सूरत ख़राब थियण लॻी आहे ऐं ठटे जे शाही बाज़ार में 4 खां 5 फुटनि ताईं बरसाती पाणी बीहण जे करे ठटे जे जेका आम मेन जेका फ्रूट बाज़ार खां वठी मच्छी मार्केट ताईं पाणी बीहजी वियो आहे ऐं उहो हाणे पाणी जेको बरसाती आहे उहो निकाल न थियण जे करे जेके मुख़्तलिफ़ बुखारी पाड़ो आहे, आगर महल आहे, कची आबादी वारा जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि जे घरनि में पाणी दाख़िल थियण लॻो आहे। पर इंतिज़ामिया जेके आहिनि शाम जे टाइम ते जेका सूबाई वज़ीर अवेद शाह उन दौरो ज़रूरु कयो हो इंतिज़ामिया सां गॾु, पर हिन वक़्तु इंतिज़ामिया ख़ासि तौर ते जेका पब्लिक हेल्थ आहे, म्यूनिसिपल इंतिज़ामिया आहे या ज़िले जी जेका इंतिज़ामी मशीनरी आहे DC समेत उहे ग़ाइब आहिनि। ठटो शहर जा अक्सर इलाइक़ा पाणी हेठि आयल आहिनि ऐं केतिरा ई घर हाणे पाणी हेठि अचणु लॻा आहिनि। कारोबारी मर्कज़ जेके आहिनि उहे पाणी हेठि आयल आहिनि। शहरी पंहिंजे मतिलबु पाण पंहिंजे दुकाननि जो बचाव करे रहिया आहिनि, पर हाणे घरनि में पाणी दाख़िल थियण लॻो आहे ऐं सिम नालो जेको आहे ठटे जे भरिसां जेको ठटो सब ड्रेन आउटफॉल आहे उन में पाणी जी बाक़ी गुंजाइश जेका अधु फुट जे वञी रहियो आहे। तंहिं करे इन लाइ ख़तरे वारी सूरत पैदा थी वई आहे ऐं जेका कची आबादी वारा इलाइक़ा आहिनि, ठटे जे भरपासे वारा इलाइक़ा आहिनि, उहे सभु पाणी हेठि आयल आहिनि। ठटे जी जेका मुख़्तलिफ़ जाबुलू इलाइक़नि मां बरसाती नदियुनि जो पाणी वही अचण जे करे झिरक जे भरिसां झिरक साइट वारो इलाइक़ो आहे जिते ठटो हैदराबाद क़ौमी शहर आहे उन जे मथां पाणी जेको आहे ओवरफ्लो करे क्रॉस करण लॻो आहे। हबीब फार्म वटि जेकॾहिं वॾो हिसो पाणी जो क़ौमी शहर आहे जो उनजे मथां क्रॉस करे रहियो आहे। पुलिस इंतिज़ामिया ॿिन्ही तरफ़नि खां जेका रूट खे बंदि करे छॾियो आहे ट्रैफिक लाइ ऐं ख़ासि तौर ते नंढियुनि गाॾियुनि लाइ वार्निंग जारी कई वई आहे त उहे उन रूट खे इस्तेमालु न कनि ऐं मुतबादल तौर ते जेकॾहिं उहे गाॾियूं मूव कनि थियूं त उहे टंडो मोहम्मद खान वारो रूट जेको नओं तामीर थियो आहे उहो रूट इस्तेमालु करे सघंदा, यानी उन्हनि खे वॾो सफ़र करणो पवंदो, जंहिं करे गाॾियूं वॾे अंग में उते बीह रहियूं आहिनि। नए ॿारनि जे वही अचण जा इतला मिली रहिया आहिनि। ठटे शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ख़ासि तौर ते ठटे जे भरिसां छटे चंड वटि RBO जी सिम नालो उहो उथली पियो आहे। उनजे नतीजे में 15 ॻोठ हिन वक़्तु जेके आहिनि उहे पाणी हेठि अची विया आहिनि। उते जा माण्हू उते फाथल आहिनि, पर इंतिज़ामिया सिर्फ़ु दावाऊं करे रही आहे, पर पाणी जे निकाल लाइ या मुश्किलात में फाथल माण्हुनि खे जेको आहे रेस्क्यू करण लाइ के बि इंतिज़ाम न कया विया आहिनि। सिर्फ़ु पुलिस जे तरफ़ां जेका एम्बुलेंस आहे उनखे तलब कयो वियो आहे। बाक़ी जेका इंतिज़ामी मशीनरी आहे उहा ग़ाइब नज़र अचे थी। SSB ठको सां ॻाल्हि ॿोल थी आहे, हुन तस्दीक कई आहे त शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हालत ख़राब आहे, पर DC फोन करण लाइ तयार न आहे। सूबाई जेको वज़ीर आहे अवेद शाह जेको बरसाती सूरत खे मॉनिटर करण लाइ मुक़ररु थियल आहे उन सां ॻाल्हि ॿोल थी आहे। हुनजो चवणु आहे त खेसि इतला मिली रहिया आहिनि, इंतिज़ामिया खे अलर्ट कयो वियो आहे, पर सिर्फ़ु इहे ॻाल्हियूं ताईं मामला महदूद आहिनि ऐं शहर जी सूरत जीअं पहुची आहे ख़राब थियण लॻी आहे। जी वॾी महिरबानी अवां जी महबूब विरोही तफ़सील ॾियण लाइ। महबूब विरोही ठटो जी सूरत हाल बाबति अपडेट करे रहियो हो। नाज़रीन, ठटो में बरसाति जो सिलसिलो वक़्फ़े वक़्फ़े सां जारी आहे ऐं अव्हां खे ॿुधायां त 4 कलाकनि जी हिन बरसाति शहर जी शाही बाज़ार खे ॿोड़े छॾियो आहे, जिते 4 खां 5 फुट ताईं पाणी बीहजी वियो आहे ऐं उन खां पोइ हिन वक़्तु जेके 15 ॻोठ आहिनि उहे पाणी हेठि अची विया आहिनि। अव्हां खे ॿुधायां पिया नाज़रीन ठटो जी सूरत हाल बाबति सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पयल बरसाति जे हवाले सां अव्हां खे अपडेट कयूं पिया।